टंडो भागो बाजी मोरी ते बिस्मिल्लाह मोबाइल ज़ोन तमाम नामालूम चोर 1,68,000 कैश रक़म वारे फ़रार थी विया। जॾहिं त दुकान मालिक इम्तियाज़ कुंभार पारां टंडो बागो थाणे ते रिपोर्ट पिणु दाख़िल कराए छॾी आहे। मसलो इहो जो सुबुह जो टाइम हो तक़रीबन 9:30 बजे 9:35 थिया। आयुसि दुकान ते सवेरे आयुसि तक़रीबन 9 बजे 9:35 मूं सफ़ाई वग़ैरह कई पे त हिकिड़ो कस्टमर आयो जंहिं मूंखां वरिती हिकिड़ी डेटा केबल ऐं डेटा केबल मूं हुनखे चेक करे ॾिनी त हुन मूंखे 500 रुपया ॾिना। मूं हुनखे 400 रुपया वापसी कया। अने उहो जेको अमरा हो उनजे हथ में हिकिड़ी बैंडेज बदल हुई पटी। ईअं सम्झि लॻो पियो त महसूसु थियो पियो त माज़ूर आहे। हुन हिसाब सां त 2 किलो हुन वटि दाल हुई या 1.5 किलो ईअं कीअं हुन खणी हिते काउंटर ते रखी सामान वठण खां पोइ उहो हेठि लथो। 2 मिंट हिते बीठो हुआ। आस पास में हुन जेको माहौल हुन नज़र ॾिठो पिए त माण्हू छा पिया कनि कीअं पिया कनि। थोरो ई 2 क़दम अॻिते थी हीअ जेको पासे में आहे 2 क़दम सीढ़ी ते ई उते वञी हुन दाल हारी आहे या छा कयो आहे ख़ुदा थो ॼाणे। त उते दाल हारे खे उते ई बीठो हुओ त मूं हुनखे ॾिठो। मूंखे हिकिड़ो दिली अहसासु थियो मुंहिंजो शायदि माज़ूर आहे त मां वञी हुनजी मदद कयां। त मूं छा कयो शापर खणी खणे वञा उते वियसि हुनखे मूं दाल पे मेड़े ॾिनी त हितां पासे खां जेको दुकान हो उन खां असल में हमरा को आयो। उनजो ई को हमरा हो ॿई पाण में मिलियल हुआ। त आस्ते आस्ते थी उन दुकान में ॿिए पासे खां डरी आयो। साम्हूं वारे हिसाब सां कोन आयो साइड खां आयो तव्हांखे ख़बर न पए त अचो आयो खाने वञा जेको कैश पियल हो तक़रीबन 1,68,000 कैश